अगूणे सदर ऐं पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी की काफ लीग के सरबराह चौधरी शुजात हुसैन सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात। आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजात हुसैन खां संदसि सेहत बाबत मालूम कयो। मुलाक़ात में मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल समेत मुख्तलिफ मामलन ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में वफाकी वज़ीर सालिक हुसैन, शाफे हुसैन, काफ लीग जो चीफ ऑर्गेनाइज़र चौधरी मोहम्मद सरवर ऐं काफ लीग सिंध जो सदर तारिक हसन भी मौजूद हुआ। चौधरी परवेज लाही हिकु केस में बरी थींदे ॿिए केस में गिरफ़्तार। एंटी करप्शन पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर खे गुजरावाला में दाख़िल केस में ॿीहर गिरफ़्तार कयो। परवेज लाही खे गुज़िरियल लाहौर में करप्शन केस में गिरफ़्तार कयो पियो। एंटी करप्शन कोर्ट अॼु धुरियुनि जा दलील ॿुधण बाद केस में बरी कंदे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो हो। कप्तान जो वसीम अकरम प्लस माइनस थी वियो। उस्मान बुज़दार जो सियासत छॾण जो ऐलान। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयाईं त 9 मई वाक़िअनि जी मज़म्मत कयां थो। 14 महीननि खां मुख़्तलिफ़ अदालतुनि में केसनि खे मुंहुं ॾेई रहियो आहियां। फ़ौज सां गॾु बीठो आहियां ऐं बीठो रहंदुसि। तहरीक इंसाफ जे एक वधीक प्रोपोगेंडा वाक़िए 9वें वाक़िअनि खां पोइ गिरफ़्तार थियल औरतुनि जेल में ज़्यादती वारनि ख़बरनि की तरदीद करे छॾी। चवनि थियूं असांखे जेल में रखणी ज़्यादती आहे, कुझु कयो ई नाहे त जेल में रखण ई न घुरिबो हो। औरतुनि खे अहिड़े केसनि जो निशानो न बणाइणु घुरिजे। सिंध असेंबली में तहरीक इंसाफ जो मुखालिफ धुर अगवाण वारो उहदो विञाइजण जो इम्कान PTI सां वास्तो रखंदड़ मेंबर्स जो अंग 30 मां घटिजी 20 थी वियो। 9 मई वाक़िअनि खां पोइ 6 MPAs पार्टी छॾण जो ऐलान करे चुका। 4 MPAs सेनेट चूंडनि वक़्तु पार्टी छॾे विया हुआ। ऐवान में MQM 21 सीटुनि सां ॿियो नंबर वॾी पार्टी बणिजी वई। ज़रियनि जो चवणु आहे त MQM जल्द पंहिंजो मुखालिफ धुर अगवाण आणण जो ऐलान करण वारी आहे। GDA बि हिमायत कंदी। चीफ जस्टिस से मुलाकात न करण ते जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी वज़ाहत। चवे तो गुज़िरियल तक़रीब में चीफ जस्टिस से मुलाकात वठी खाई साल अहवाल पर वरता तासुर ॾिनो वियो त मां चीफ जस्टिस सां न मिलियसि। हक़ीक़तनि ख़िलाफ़ ख़बरूं न पकड़ियूं वञनि, अहिड़ियूं ख़बरूं ग़लतफ़हमीअ जो सबबु बणिजंदियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट में को बि धार ग्रुप न आहे। गठजोड़ ज़रिए ठहियल पाणी जे मासी में पंहिंजे ख़ानदान समेत शिकार रही चुको आहियां। सोरहं वरे बाद 54 अरब कर्ज़ माफ़ कराइण वारे मामले ते वरितल पाण मुरादो नोटिस केस ॿुधणी लाइ मुक़रर। जस्टिस एजाजुल हसन जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 2 रुकनी बेंच 7 जून ते ॿुधणी कंदी। धुरियुनि खे नोटिस जारी। जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस जमाल खान मंदोखेल बेंच में शामिल। अदालत उज़्मा बैंकुनि खां कर्ज़ माफ़ी ख़िलाफ़ 2007 में पाण मुरादो नोटिस वरितो हो। पुलिस जी इंक्वायरी न खपे, इहो असांखे न आहे क़बूल। कुझु बि इहो फ़ैसिलो असांखे न कल्ह क़बूल हुयो न अॼु क़बूल आहे। असांखे इहे ॻाल्हियूं असांजे साम्हूं केर बि न करे पुलिस जे बारे में। असांजो भाउ बेगुनाह शहीद कयनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सद्दाम लाशारी जे वारसनि जे मुतालबे ते वाक़िए जी अदालती जांच कराइण जो हुकुम। 1 ॾींहुं पहिरीं सद्दाम लाशारी जे वारसनि वॾे वज़ीर खां मामले जी अदालती जांच कराइण जो मुतालबो कयो हो।
ठुलवासी सोशल वर्कर सद्दाम लाशारी के जगबाबाद पुलिस मुबैना पुलिस मुकाबले में मारण की दावा कई हुई। बाद में पुलिस पंहिंजी दावा तां फिरंदे मौके पे इख्तियार कयो हो त सद्दाम लाशारी पुलिस मुकाबले दौरान पुलिस न पर पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो हो। जैकबाबाद पुलिस पारां मुबैना मुकाबले में मारियल सोशल वर्कर सद्दाम लाशारी जे पोरनि सां तासिर जस्टिस तो हलंदड़ कराची, जैकबाबाद, कश्मीर, बावड़े ऐं हिकिड़ो ख़बर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। PPMPA डॉक्टर सोराब सरकी जो चवणु आहे त पुलिस खे कंहिं इंसान खे गोलियूं हणी मारण जो हक़ नाहे। सद्दाम लाशारी जो को बि ॾोहाड़ी रिकॉर्ड न आहे रहियो हो। जेकॾहिं केरु ॾोही वारदातनि में मुलविस बि हुजे त उनखे गिरफ़्तार करे अदालत में पेश करणु घुरिजे। हुन सद्दाम लाशारी जे मामले ते वॾे वज़ीर सां ॻाल्हायो पियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी खे आगाह कबो, पासनि खे इंसाफ़ ज़रूरु ॾियारियो वेंदो। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस हिंगोर जावासी नीगर जाफर भुट्टो के अगवा जो नोटिस वरतो। DIG सखर और SSP खैरपुर का वाक़े की रिपोर्ट तलब। जस्टिस अहमद अली शेख जो है त अमलदार ॿुधाइनि त 73 ॾींहं गुज़रण बावजूद नीगर बाज़ियाब छो नाहे करायो वियो। वारसनि जो चवणु आहे त जाफर रांदि लाइ घरां निकितो त मोटरसाइकिल सवार हथियारबंद खेसि अगवा करे विया। संदसि आज़ादी एवज़ 50 लाख रुपया भुंगो घुरियो वियो आहे। लियारी एक्सप्रेस वे ते पीपल्स बस की नॉन स्टॉप सर्विस शुरू करण जो फैसलो। इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जिला मेमूर जो चवणु आहे त सिंध हुकूमत आवाम खे सफ़र जूं बहितरीन सहूलियतूं ॾियण लाइ सरगर्म आहे। लियारी एक्सप्रेस वे ते पीपल्स बस सर्विस हलण सां ॿियनि रोडनि ते ट्रैफ़िक जो दबाव घटिजी वेंदो। 11 जून ताईं टेस्ट बस सर्विस ऐं सर्वे जो कमु मुकमल करे रिपोर्ट ॾिनी वञे। घोसपुर के कच्चो गुंडी वारे इलाइक़े में लोलाई बिरादरी की ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग में 2 सगा भाइर क़तल, हथियारबंद फायरिंग करे नौजवान सगीर ऐं भलो लोलाई के क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। बख्शियापुर में मुबैना कारिल सां हेठ भाउ हथां भेण क़तल। ॻोठ दादन मोहम्मद बंगवार में जवाबदार 45 वरीअ जी पंहिंजी भेण नासा खे गोलियूं हणी फरार थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। शिकारपुर में मासूम नीगर गंदे पानी की खड में बुड़ी फोत। ॻोठ रमज़ान भुट्टो में नीगर नजीबुल्ला भुट्टो पानी की खड में बुड़ी फोत थी वियो। घर में कोहराम मतल। रेती भरसा सादकाबाद में प्लाट के मामले तां मलिक बिरादरी में झेड़ो। एक ॼणो क़तल। रशीदाबाद पाड़ी में झेड़े दौरान अरबाब मलिक क़तल थी पियो। लाश अस्पताल मुंतक़िल। आई मक़सूद रिंद वेझो ॻोठ खान रिंद मां 2 ॾींहं अॻु गुम थियल 7 वरह जी ज़ोहरा थी अलीगुल कुंभर जो गुलशन ऐं महर कॉलोनी मां तशद्दुद थियल लाश हथ। सामारे वेझो ॻोठ मोहम्मद यूसुफ सियाल में घर मां औरत जो सड़ लाश हथ। फोतण जी सुञाणप चेरी कोली तौर थी वई।